अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असां ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में। छा दौलाब ड्रामो ख़त्म थी वियो, छा उन जी एपिसोड ईंदी, छा उन जी सीज़न 2 ईंदी या न। दोस्तों तव्हांखे सॼी तफ़सीलात इन नंढड़ी ऐं चोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल नबीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों काफ़ी दोस्त इहो कमेंट करे रहिया आहिनि त दौलाब ड्रामो ख़त्म थी चुको आहे या हू अञा ईंदो। दोस्तों दौलाब ड्रामो जेको आहे ख़त्म थी चुको आहे, उनखे पंहिंजे हथनि सां एपिसोड खुटाए यानी उन ड्रामे खे पंहिंजे हथनि सां पाण ख़त्म करे छॾियूं। दोस्तों दौलाब ड्रामे जा एपिसोड 100 हुया, लेकिन उन्हनि 15 एपिसोड खुटाए ऐं 85 एपिसोड ते लास्ट करे छॾियो, यानी 85 एपिसोड ते ख़त्म करे छॾियो दौलाब ड्रामे खे। बेहतरीन ड्रामो हुयो दोस्तों, ही अॻिते हलिया 100 एपिसोड ताईं त एतिरो मज़ो करे हा जेतिरो असां सोचे बि नथा सघूं। रेस मंसूर जेको आहे न, रेस शाहनवाज़ खे पंहिंजे अंजाम ताईं ज़रूरु पहुचाया ऐं हू हुनखे पुलिस जे हथां माराए छॾे हा। इन पोइ इन जी कहाणी वधीक बहितर बि आहे ऐं दौलाब ड्रामे ते बि मज़ो थी वञे हा। ऐं काफ़ी दोस्त बि इहो चई रहिया आहिनि त दौलाब ड्रामे में मज़ो न आयो। दोस्तों उन जे करे हाल ई फ़िलहाल जेको आहे दौलाब ड्रामे जी सीज़न 2 कॾहिं बि न ईंदो, छो जो दौलाब ड्रामो पंहिंजे हथनि सां पाण ख़त्म करे दौलाब ड्रामे खे ऐं पंहिंजे हथनि सां पाण विञाए छॾियूं मज़ो। उनजे करे दोस्तों उन जो मज़ो हाणे विञाइजी चुको आहे। हाणे काफ़ी दोस्त उन जो सीज़न 2 जो इंतज़ारु करे बि न कंदा। तो तव्हां कमेंट करे ॿुधायो त दौलाब ड्रामे जी सीज़न 2 जो इंतज़ारु कयो था या न। दोस्तों दौलाब ड्रामो सीज़न 2 हाल ई फ़िलहाल कॾहिं बि न ईंदो, न ई वरी उन जी शूटिंग हली रही आहे। असांजो मतिलबु त हुन जी शूटिंग बि अञा बंदि आहे, उन जी शूटिंग शुरू न आहे थी। दौलाब ड्रामे सीज़न 2 जी अगरि शूटिंग शुरू थिए हा त पोइ ज़रूरु इतला थिए हा। उनजे करे दौलाब ड्रामो सीज़न 2 कॾहिं बि नथो अची सघे। दोस्तों उम्मीद है त कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं की नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।